ॿिया वरी असां वारा हमरा मौलाना ते फूकिया वेठा। बोला हाणे महांगाई थी हाणे कुछ हो न महंगाई वाला मां भलो पेके जांदो मुझे बाजार 8 खां वठी बाजार 13 ते जेका महंगाई थी आहे न इहो सॼो कर्ज़ जेको चढ़ियो आहे मुल्क ते इहो ज़रदारी लाइ बाजार 13 खां 18 ते जेको कर्ज़ चढ़ियो आहे न उहो नवाज शरीफ लाइ बाजार 18 खां बाजार 23 ते जेको मुल्क ते कर्ज़ चढ़ियो आहे न उहो इमरान खान लाइ कर्ज़ तहां कया गाड़ियों मुलन के जो आज 5 महीना मौला फजल रहमान वजीर आजम छुआ 5 महीना सिंध जो वजीर आला भाऊ राशिद थियो असा कर्ज खयो तमाम मौलिया सदला कारी अशरफ से अब्दुल रहमान रंगरा असा जे करे जे कर्ज चलो ना असा चंदो करे भी कर्ज लाही चट्टी पई चाकर ते भर बताया तू ओने गालायो ने जे कयो वंटन मेले सोची ना लोड़ियो खुदा जो कसम अल्लाह असा के दादा मुला दहशत करते चरायो असा बदफा इस्लामाबाद गया कराची खां जो मुला फजल रहमान जी की आदत में जो बहुराष्ट्र जे किया इस्लामाबाद ते हिकड़ो बण जो पत्तो भी न छुटो न गिरो अन्या तो जे मुला दहशत करता इमरान खान वारा हाने कारकुन व्या इस्लामाबाद में बायूं तो राना सनाउल्ला एड़ो डंडो दिनो न एड़ो कुटेन वेहण जी जाय कुटेन वेहण जी जाय समझो था या समझाया 3 ॾींहं त वेही न पिया सघनि बड़ी सूर ओकड़ू वेठा जे बाथरूम में वेबो इहा जाय छो कुटे जे मर्ज़ हिते आ हमरा अगलो घर वेठो पड़ी जाल जो वञी डॉक्टर के देखारिया तो खलाए छा देखारे मोटी आयो चुप करे वेही रहियो जे हाणे चुप करे वेठा आहिनि जाल पुछो डॉक्टर छा जो जे डॉक्टर जो तुझे दिमाग में कीड़ो आ तो जाल खिली जो डॉक्टर मर्ज़ सुञातो आ जगह गलत बुधाई कीड़ो अंदई पर दिमाग में न बी जाए जे मौलाना फजल रहमान जे करे भाऊ राशिद जे करे मुल्क ते कर्ज चढ़ियो आ चंदो करे बिलाही ना बाकी जे करे जरदारी इमरान नवाज शरीफ जे करे मुल्क ते कर्ज चढ़ियो आ त लायो भी ता हाँ असां टांटा न कर त बेलचा न ठोके खुदा जो कसम माउंटेन मेले सोची ना आयो हाने मुके गड़ो यूसी चेयरमैन पे जे कराची तो मां 3000 नलका खाधा मुजो खाधई त से पोया कदी की नलको आजो भी हते समेत अल्लाहु अकबर मुझे मौला अली के हुजूर असा जे सिंध जी की सगावत केड़ी आ वो अथवा मेहमान नवाजी